रखी रखणवा बिना ॾिसण जे ॾिठो से त कोन अल्लाह से के ख्वाब में ज़ियारत करे त कराए वञण जा नसीब ॾिठा से साईं जन कोन पर मुस्तफ़ा सां प्यार केतिरो जो जीअं हुकुम फरमायो आमना सदक़ना अकुल मञे न मञे पर मुस्तफ़ा जी ॻाल्हि ते लपई अण ॾिठे प्यार चई असां मुहम्मद मिठे सां चाहत वठा असां मुहम्मद मिठे सां चाहत रखी रखणवा बिना ॾिसण जे हबीब सोहणे मथां असांजो हबीब सोहणे मथां असांजो फिदा थियणवा बिना ॾिसण जे असां मुहम्मद मिठे सां चाहत रखी रखणवा बिना ॾिसण जे असां मुहम्मद मिठे सां चाहत रखी रखणवा बिना ॾिसण जे सभई मञूं था नबीअ जूं ॻाल्हियूं ऐं यादि सां थने अखियूं थियूं आलियूं सभई मञूं था नबीअ जूं ॻाल्हियूं ऐं यादि सां थने अखियूं थियूं आलियूं अक़ीदतुनि जो अजाम पीतो उहो पीअणवा बिना ॾिसण जे हबीब सोहणे मथां असांजो फिदा थियणवा बिना ॾिसण जे असां मुहम्मद मिठे सां चाहत रखी रखणवा बिना ॾिसण जे तमामु खुशबू संदन बदन में न ऐब हज़रत जे हुस्न में तमामु खुशबू संदन बदन में न ऐब हज़रत जे हुस्न में न चंड जो ॾींहं जो उन सां पुॼंदो ही सच चवणवा बिना ॾिसण जे न चंड जो ॾींहं जो उन सां पुॼंदो ही सच चवणवा बिना ॾिसण जे हबीब सोहणे मथां असांजो फिदा थियणवा बिना ॾिसण जे असां मुहम्मद मिठे सां चाहत रखी रखणवा बिना ॾिसण जे दुनिया में महबत बि आहे हलंदी वफ़ा ॾिसण खां न अॻुवा थींदी दुनिया में महबत बि आहे हलंदी वफ़ा ॾिसण खां न अॻुवा थींदी असां नबीअ सां वफ़ा कई आहे असां नबीअ सां वफ़ा कई आहे वफ़ा करणवा बिना ॾिसण जे हबीब सोहणे मथां असांजो फिदा थियणवा बिना ॾिसण जे असां मुहम्मद मिठे सां चाहत रखी रखणवा बिना ॾिसण जे बणिया के कातिब के सनागर ऐसे फहाले जवी के शायर बणिया के कातिब के सनागर ऐसे फहाले जवी के शायर सभई सजण जी सना लिखूं था सभई सजण जी सना लिखूं था सना लिखणवा बिना ॾिसण जे सभई सजण जी सना पढ़ूं था सना पढ़णवा बिना ॾिसण जे हबीब सोहणे मथां असांजो फिदा थियणवा बिना ॾिसण जे असां मुहम्मद मिठे सां चाहत रखी रखणवा बिना ॾिसण जे अल्लाह से कबूल फरमाए
हिलाया भाई अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबिय्यिना या अल्लाह ने शादी खाना आबादी बना या अल्लाह सदाई मुसलमानों मोमिनों की अड़ी खुश नसीब फरमा या अल्लाह संगे औलाद दे साले औलाद दे जिनके औलाद है उनके साले बना जिनके ना है उनके नेक साले औलाद तो नसीब फरमा या अल्लाह संगे अब्बी अम्मा जे अदब एहतराम करने की तौफीक अता फरमा मुंजा मिठड़ा रब वडन जी इज्जत एहतराम की तौफीक अता फरमा नंदन ते शफ़क़त करने की तौफीक अता फरमा या अल्लाह संगे जेके मरीज़ उन्हें शिफा कामिला आजिला अता फरमा या अल्लाह संगे हालत रहम फरमाए मुंजा मिठड़ा रब जेड़ा आया तुझा बाना तुझे हबीब जा उम्मती उन्हें जे सच्ची असांजे हालत रहम फरमा रब इग़फिर वरहम अंत खैरुर राहिमीन रब इग़फिर वरहम अंत खैरुर राहिमीन रब इग़फिर वरहम अंत खैरुर राहिमीन अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व अज़वाजिहि अजमईन बिरहमतिक।